पघारुनि ऐं पेंशन में केतिरो इज़ाफ़ो थींदो, शयूं महांगियूं थींदियूं या सस्तियूं, बिजली ऐं गैस महांगी थींदी या सस्ती, ॿारनि जो खीर, मेकअप जो सामान ऐं सिगरेट केतिरा महांगा थींदा। गाॾियूं ऐं मोबाइल फोन्स ख़रीद कंदड़नि खे सुठी ख़बर मिलंदी या बुरी, पघारुनि ते टैक्स वधंदो या बरक़रार रहंदो, बैंकुनि मां कैश कढाईंदड़नि नॉन फाइलर्स ते केतिरो टैक्स लागू कयो वेंदो, किताब कापियूं ऐं कलम महांगा थींदा या सस्ता। वफ़ाक़ी बजट अॼु शाम पेश थींदी। सभिनी जूं नज़रूं क़ौमी असेंबली में खुतल। ईंदड़ माली साल जी 11,000 अरब रुपए खां वधीक माल जी वफ़ाक़ी बजट अॼु पेश थींदी। थोरी देर में शुरू थींदड़ वफ़ाक़ी काबीना जे इजलास में बजट तजवीज़ुनि जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। नए माली साल जी बजट में 2,000 अरब रुपए जा नवा टैक्स लॻाइण जो इम्कान। बजट में कर्ज़नि ते व्याज जी अदायगी लाइ 9,700 रुपया मुख़्तस करण जी तजवीज़। पेट्रोल ते 6% GST लॻाइण ऐं टैक्स अदब 13,000 अरब रुपया मुक़रर करण जो इम्कान। नए माली साल लाइ तरक़ी जी शरह 3.6% रखण जी तजवीज़। तरक़ियाती बजट में 1,000 अरब रुपए जो इज़ाफ़ो। तरक़ियाती मंसूबनि लाइ मजमूई तौर ते 3792 अरब रुपया रखण जी तजवीज़। चइनी सूबनि जे तरक़ियाती मंसूबनि लाइ 2,095 अरब रुपया रखिया वेंदा। सिंध लाइ 764 अरब, पंजाब लाइ 700, KP लाइ 351 ऐं बलोचिस्तान लाइ 281 अरब रुपया रखिया वेंदा। बजट में खाधे पीते जूं शयूं वधीक महांगियूं थियण जो इम्कान। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त मुल्क ख़ैरात सां न टैक्स ते हलंदा आहिनि। स्टील मिल जी बहाली जो इम्कान नाहे, सिर्फ़ कबाड़ में विकिरो थींदी। इस्लामाबाद जे हवाई अॾे खां पोइ कराची ऐं लाहौर जा हवाई अॾा बि आउट सर्विस कया वेंदा। हिते केर बि मुक़दस ॻऊं नाहे। बिजली जो मामिलो हुजे या टैक्स जो मामिलो, सभिनी खे पंहिंजो हिसो ॾियणो पवंदो। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो त मुल्क में महांगाई 48% खां घटिजी 11% थी आहे। IMF खां कर्ज़ वठण खां सवाइ हुकूमत वटि ॿियो को बि प्लान न हो। 9 महीननि वारो मुआहिदो न कयूं हा त टारगेट पूरो न करे सघूं हा। मुस्लिम लीग नून वफ़ाक़ी बजट बाबति पीपल्स पार्टी तरफ़ां ज़ाहिर कयल ख़दशा ख़त्म करे छॾिया। ईंदड़ माली साल जी बजट बाबति तजवीज़ुनि ते एतमाद में न वठण ते PP जा ख़दशा ज़ाहिर कया विया हुआ। ज़रियनि मूजिब वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं सदर आसिफ अली ज़रदारी विच में थियल मुलाक़ात समेत पार्टी क़यादत सां राबतनि खां पोइ वज़ीर आज़म फ़ौरी तौर ते पीपल्स पार्टी जी तजवीज़ुनि ते अमल जो हुकुम ॾेई छॾियो। PP पारां ख़दशा ख़त्म थियण खां पोइ वफ़ाक़ी बजट में नून लीग जो साथ ॾियण जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म हिकु भेरो ॿीहर पीपल्स पार्टी खे वफ़ाक़ी हुकूमत में शामिल थियण जी बि दावत ॾेई छॾी। सिंध जी ईंदड़ माली साल 2024-25 जी बजट जुमे ते पेश कई वेंदी। नए माली साल जी बजट में 50,000 खां वधीक नईं भर्तियुनि जो ऐलान कयो वेंदो। 14 जून ते सूबाई काबीना जे इजलास में बजट तजवीज़ुनि जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। नए माली साल जी बजट जो मजमूई काथो 2300 अरब खां वधीक लॻायो वियो। सालियाने तरक़ियाती प्रोग्राम लाइ 430 अरब रुपयनि खां वधीक रक़म रखण जी तजवीज़। ज़िले तरक़ियाती प्रोग्राम लाइ 30 अरब रुपया रखण ऐं सरकारी मुलाज़िमनि जे पघार में 15 खां 20% वाध जी तजवीज़। पोरहतनि ऐं मज़दूरनि जी घटि में घटि उजरत 35,000 मुक़रर करण जो फ़ैसिलो कयो वियो। जबरी पोरियो समाज लाइ ज़हर आहे। जबरी पोरे सां ॿारनि जी तालीम मुतासिर थिए थी। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ॿारनि जी जबरी पोरे ख़िलाफ़ आलमी दिहाड़े ते पंहिंजे पैगाम में चयो आहे त पहिरीं नेशनल चाइल्ड लेबर सर्वे 1996 में शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे दौर में कई वई। सर्वे ॿारनि जी जबरी पोरे वारनि हालतुनि खे सम्झण ऐं जबरी पोरे जे ख़ात्मे लाइ अहम क़दम हो। जबरी पोरे जे ख़ात्मे लाइ सिंध हुकूमत जूं कोशिशूं साराह जोगियूं आहिनि।
लकी मरवत में भारत जी सिरंग धमाके सबब शहीद थियल फौजी जवाननि जी फौजी एजाज सां तदफीन। ISPR मूजिब 9 जून ते लकी मरवत में शहीद थियल फौजी जवाननि जा मढ़ संदन आबाणनि इलाक़नि में फौजी एजाज सां मिटीअ माउ हवाले कया विया। शहीद सूबेदार मेजर मोहम्मद नज़ीर जी तदफीन इस्करदू में लायंस नायक मोहम्मद अनवर घांची, लायंस नायक हुसैन अली गजर, सिपाही मंजूर हुसैन जी तदफीन गिलगित बल्तिस्तान में कई वई। असदुल्ला मुल्तानी सिपाही राशिद महमूद जो मढ़ रावलपिंडीअ में फौजी एजाज सां मिठीअ मां हवाले। डेरा मुराद जमाली वेझो कारण इल्जाम हेठि बिटो क़तल ॻोठ सोना खान लाड़ो में जवाबदार फायरिंग करे पंहिंजी ज़ाल फातिमा बीबी भुगटी ऐं नौजवान ख़ालिद हुसैन भुगटी खे क़तल करण बाद फरार। मक़तूल औरत ऐं नौजवान पाण में सोट हुआ। वाक़े ख़िलाफ़ मक़तूलनि जे वारसनि औरतुनि ऐं नौजवाननि जा लाश क़ौमी शाहरा ते रखी धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। एहतिजाज कंदड़नि पारां जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो। जामशोरे में अफ़सोसनाक रोड हादसे में माउ ऐं पुटु फौत, पीउ ऐं पुटु ज़ख़्मी। पोरहित सुधीर चांडियो मोटरसाइकिल ते घर भातियुनि खे लम्स अस्पताल मां इलाज कराए वापसि अची रहियो हुयो त मोटरसाइकिल संदसि कंट्रोल मां निकिरी वई। पोयां ईंदड़ कार ऐं ट्रक जे मोटरसाइकिल खे टक्कर सबब औरत फौजिया ऐं संदसि 10 वरियनि जो पुटु एहसान चांडियो फौत थी विया। हादसे में पोरहित सुधीर चांडियो ऐं संदसि 5 वरियनि जो पुटु सनाउल्ला सख़्त ज़ख़्मी थी पिया। हैदराबाद अस्पताल मुंतकिल डहर की भरिसां तेज़ रफ़्तार वैन जो मोटरसाइकिल सां टक्कर में 2 ॼणा फौत थी विया। क़ौमी शाहराह ते हादसे में मोटरसाइकिल सवार फज़ल इलाही भुट्टो ऐं ग़ुलाम अली शेख मौक़े ते दम ॾेई छॾियो। कुबो सईद खान में मकामी सियासी अखबार जो घर मां तशद्दुद थियल लाश हथ सियासी पार्टी जे तालुका सदर दीन बिरोही जो जगह मां लाश हथ कयो वियो। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए अस्पताल मुंतकिल कयो। सदर दीन बिरोही जे चेहरे ते स्रोटनि जा निशान हुआ। वाक़े जी जांच कराई वञे। कोच गुलाम मोहम्मद जे इलाइक़े ॾहोर मेल मोरी भरिसां नौजवान जो वण में टंगियल लाश हथ ॻोठ मदन लाल कोहली में घर जे भर में अंबनि जे बाग मां कोहली मुबैना तौर फाउ ॾिनल लाश मिलियो। वारसनि मूजिब नौजवान गुज़िरियल 15 ॾींहनि खां अंबनि जे पटाई वारी मज़दूरी ते वियल हुयो। ऐं बडाणी थाने जी हद मां नौजवान मुबैना तौर अगवा। वारसनि मूजिब राति देर सां ॻोठ सादिक मज़ारी में ज़मीन ते सुतल ग़ालिब हुसैन गोलाटो खे अणॼातल हथियारबंद अगवा करे कचे तरफ़ फरार थी विया। इतलाह ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची तफ़सील वरिता। सेठा जा भरिसां ॻोठ आचर मल्लाह वासी नौजवान 1 महीने खां धाड़ियलनि वटि यर्गमाल बणियल घर में रोज़ ॾाढो मतल महीनो अॻु वकार मल्लाह औरताणे आवाज़ ते हिरकजी धाड़ियलनि वटि पहुतो हो। धाड़ियलनि नौजवान जी आज़ादीअ लाइ पहिरियां 50 लख भुंग घुरियो, हाणे 10 लख घुरी रहिया आहिनि।